मां सिंधी विश्ववासी आहियां। भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में, विश्व जे अलॻि अलॻि देशनि में बिखरियल ऐं पखरियल मां सिंधी विश्ववासी आहियां। पंहिंजो प्रांत, पंहिंजी ज़मीन, पंहिंजो घर न हुअण जे बावजूद बि मां अॼु पाण खे आकाश जी ऊचाई ते महसूसु करे रहियो आहियां। विश्व जे कई देशनि जे आर्थिक विकास में मुंहिंजो योगदान रहियो आहे। इंडिया हुजे या दुबई, यूरोप हुजे या अमेरिका, हांगकांग हुजे या सिंगापुर, बिज़नेस में मूं नाणो ऐं नालो कमायो आहे। स्पोर्ट्स, फिल्म, साइंस, मेडिकल फील्ड, हर क्षेत्र में, हर जगह मां बेमिसाल रहियो आहियां। पार्टीशन जे वक़्तु पंहिंजो प्रांत छॾे शरणार्थी बणिजी ख़ाली हथे मां भारत में आयो हुउसि। पुरुषार्थी बणिजी पाण खे संभालियो हो ऐं अॼु परमार्थी बणिजी मां जी रहियो आहियां। मूं कॾहिं कंहिंजे साम्हूं हथ न फैलायो आहे। उहे नसीब वारा हूंदा आहिनि जिन खे जीत हासिल करण जा मौका मिलंदा आहिनि, जॾहिं कि के जीत हासिल करण जा मौका खड़ा कंदा आहिनि। पर सिंधी त मुश्किलातुनि खे मौक़नि में तब्दील करे सघंदा आहिनि। के इतिहास पढ़ंदा आहिनि, के इतिहास रिकॉर्ड कंदा आहिनि, पर सिंधी त इतिहास ठाहींदा आहिनि। जो शान सिंधी आहे को महान सिंधी। सारे जग जो शान सिंधी आहे को महान सिंधी। हिन मीडिया ऐं इंटरनेट जे ज़माने में हर कंहिंखे ग्लोबल थियणो थो पवे। मनोहर, असां पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे पकड़े वेंदासीं त पुठिते पइजी वेंदासीं। असां सभिनी खे उहा ई भाषा ॻाल्हाइणी थी पवे जेका हर को सम्झे, उहा ई संस्कृति अपनाइणी थी पवे जेका हर कंहिंखे अट्रैक्ट करे। तोखे ख़बर नाहे मनोहर त विश्व भर में पखड़ियल सभु सिंधी अॼु साॻी ज़िंदगी जी रहिया आहिनि। वी आर ग्लोबल नाउ, अंडरस्टैंड? नथिंग रॉन्ग। ग्लोबल जियो, ग्लोबल खाओ, ग्लोबल पायो, कुछ गलत ना आहे, पर अंदरी सोच त पंहिंजी रखो। अमेरिकन, इंडियन या यूरोपियन सिंधी पंहिंजे अंदर दिल त सिंधी रखनि। चीन, रूस, हांगकांग, अफ्रीका में नाम यारा, अफ्रीका में नाम यारा। लंदन में था कजमाइन था, ये दुबई भी पहजी भाइन था। सारो जग जरकाइण वाला सिंधी। ज़िंदगी जी कश्मकश ऐं सभिनी खां अॻिते निकिरण जी डोड़ में कंहिं मोड़ ते सिंधियुनि खां पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सुञाणप हथनि मां छॾाइजी वई ऐं पैसो ई असांजी सुञाणप बणिजी पियो। सिंधु घाटी जी संस्कृति ऐं मोहन जो दड़ो जी सभ्यता जेका असांजी शान आहे, असांजी सुञाणप आहे, असांजी आइडेंटिटी आहे, उहा पुठिते रहिजी वई ऐं पैसो हिन रेस में अॻिते निकिरी आयो। रूहानी सिंधी जो चेहरो गुम थींदो वियो ऐं भौतिकवादी सिंधी जो चेहरो साम्हूं उभरी आयो। चमक दमक जे पुठियां डुकंदड़ दिमाग़ सूफ़ी दिल जे मथां
जीत हासिल कई। सो इट्स अ विक्ट्री ऑफ अ ब्रेन और हार्ट। हिन ग़लतियुनि जे करे समाज में गैर सिंधियुनि में असांजी हिकु मेज खड़ी थी। मनी माइंडेड सिंधी पंहिंजी ज़बान छॾे ॿियनि जी ज़बान में ॻाल्हाईंदड़, पंहिंजे ॾिणनि वारनि खे पासीरो रखी ॿियनि जे ॾिणनि वारनि खे उत्साह सां मल्हाईंदड़ असां सिंधियुनि जी हिकु ॿी इमेज साम्हूं आई। त असां सिंधियुनि जी पंहिंजी का भाषा कोन्हे, का संस्कृति कोन्हे, असांजी पंहिंजी का सुञाणप कोन्हे। विश्व जी शाहकार सिंधी भाषा ऐं श्रेष्ठतम संस्कृति जा वारिस असीं सिंधी बिना सुञाणप वारा निधणका यतीम सॾाया वियासीं। शायद इहो एहसास धीरे धीरे सिंधियुनि में पैदा थी रहियो आहे। शायद सिंधी निंड मां जागी रहिया आहिनि, शायद संभलजी रहिया आहिनि। इन करे पंहिंजे चेहरे मथां पातल नकाब हटाए पंहिंजो असली चेहरो, पंहिंजी सुञाणप ॻोल्हण जी कोशिश करे रहिया आहिनि। मेला लॻी रहिया आहिनि, सेमिनार्स थी रहिया आहिनि, नृत्य नाटक पेश थी रहिया आहिनि। इलेक्ट्रॉनिक्स ऐं सोशल मीडिया जे ज़रिए सिंधियत खे वेंटिलेटर तां हटाइण जी कोशिश थी रही आहे। भारत में वसियल लखे सिंधी ऐं देश विदेश में वसियल हज़ारे सिंधी पंहिंजी संस्कृति, पंहिंजी भाषा खे जियारे, पंहिंजे नकाब खे हटाए ऐं पंहिंजी सिंधियत खे बचाइण जी जियारण जी कोशिश करे रहिया आहिनि। पर मम्मा, आप मुझे एक बात बताइए, सिंधी भाषा बोलने से या सिंधी फेस्टिवल्स को अपनाने से क्या फायदा? फ़ाइदो? दिमाग़ सां जीअंदड़ इंसान सॼी ज़िंदगी फ़ाइदो ऐं नुक़सान ई ॻणींदो रहंदो आहे। पर कुदरत इंसान खे दिलि बि त ॾिनी आहे, जेका इंसान खे फ़ाइदे नुक़सान जो गणित पासीरो रखी के सही डिसीशन वठण ते मजबूर कंदी आहे। तूं गैर सिंधी भाषा ॻाल्हाए, भल उन्हनि जा फेस्टिवल्स मल्हाए, असांखे को एतिराज़ कोन्हे। सिंधी कॾहिं कंहिं बि धर्म जो, कंहिं बि संस्कृतीअ जो अपमान न कंदा आहिनि। सिंधी त विश्व बंधुत्व जी भावना में विश्वास रखंदा आहिनि। वी सिंधीज़ respect all cultures, but preserving our own culture is our necessity. सभिनी संस्कृतियुनि खे मान ॾींदे पंहिंजी सिंधी संस्कृतीअ खे असीं न विसारियूं, इहो तमामु ज़रूरी आहे। त मन में सुवाल थो थिए त जॾहिं असांजो समाज बिखिरजी वियो आहे, जॾहिं असां पंहिंजी सुञाणप विञाए वेठा आहियूं, उन वक़्तु छो असां सिर्फ़ पंहिंजी तरक़ी, पंहिंजे करियर, पंहिंजे अस्तित्व जी जंग लड़ंदासीं? छो असां पंहिंजे कम्युनिटीअ जे भविष्य जे बारे में न सोचींदासीं? छो असां पंहिंजी कम्युनिटीअ जे लाइ यूनाइट न थींदासीं? पंहिंजा स्वार्थ, पंहिंजा मतभेद पासीरा रखी छो असां पंहिंजी कम्युनिटीअ सां न जुड़ंदासीं? कम्युनिटीअ असांखे छा ॾिनो सुवाल पुछण खां पहिरीं असीं पंहिंजो पाण खां सुवाल पुछंदासीं त असां कम्युनिटीअ खे छा ॾिनो? धारी ज़बान ऐं नकाब पातल चेहरो, बिना सुञाणप वारी ज़िल्लत भरी ज़िंदगी। मां कन्फेस थो करियां, मां क़बूल थो करियां, मूं ग़लती कई आहे ऐं तंहिंजे करे मां पाण खां
ऐं तव्हां सभिनी खां थो पुछां त आत्म सम्मान सां जीअण वारा असीं सिंधी पंहिंजनि ग़लतियुनि खे अञा केतिरो वक़्तु दोहिराईंदा रहंदासीं। पुरुषार्थ ऐं आत्मविश्वास सां आकाश जी ऊचाई छुहण वारा असीं सिंधी पंहिंजी असलियत मथां चाढ़ियल नकाब केसि ताईं बर्दाश्त कंदासीं। संघर्ष जे दौरान नाहिम्मत थींदे बि पंहिंजो कंधु न झुकाइण वारा असीं सिंधी पंहिंजी जातीअ लाइ फ़ख्रु कंदे पंहिंजो कंधु अञा कॾहिं मथे कंदासीं। विश्व जी असांजी श्रेष्ठतम सभ्यता मोहे जो दड़ो खे सलाम कंदे सिंध मथां थियल आक्रमणनि जो सामनो कंदड़ वीर राजा दाहिर सेन जी शहीद खे प्रणाम कंदे पार्लियामेंट में रखियल शहीद हेमू कालाणी जे पुत्र जो शान वधाईंदे चयन वेदन जी रचना थी अहिड़े सिंधु नदीअ जे पवित्र जल ऐं असांजे इष्ट देवता झूलेलाल जे अॻियां सिर झुकाईंदे मां पाण सां अंजाम थो करियां अॼु मां हिकु नई ज़िंदगी जी शुरूआत कंदुमि। भल पंहिंजी का धरती नाहे पर पंहिंजी का ॿोली आहे। भल पंहिंजी का धरती नाहे पर पंहिंजी का ॿोली आहे। लोलीअ खे की न भुलाइण वारा सिंधी